नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त हुकूमत 18 जनवरी खां समूरा तालीमी इदारा खोलण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत ऐं बैरल सूबाई वज़ीरनि वारे तालीमी कॉन्फ्रेंस जारी है। सूबाई वज़ीर ऐं तालीम ऐं ॿियनि इख्तियारनि वीडियो लिंक के ज़रिए इजलास में शिरकत कई है। सिहत वारे वज़ारत जे इख्तियारनि कोरोना की ताज़ी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी है। सिहत वारे वज़ारत जी रोशनी में तालीमी इदारा 11 जनवरी खां खोलण जो फ़ैसिलो कयो। इजलास में फ़ैसिलो कयो त 9 खां 12 ताईं तालीमी इदारा 18 जनवरी ऐं 1 खां 8 क्लास जा तालीमी इदारा 25 जनवरी ऐं जॾहिं त यूनिवर्सिटी 1 फरवरी खां खोलियूं वेंदियूं। इजलास में मई जे आख़िरी हफ़्ते में जून जी शुरुआत वारे ॾींहंनि में थींदड़ बोर्ड जे इम्तिहान बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे, जॾहिं त सियारे ऐं गर्मी जूं मोकलूं बि घटि करण ते गौर कयो वियो। शिरकत कंदड़ तालीमी नए साल 21 अगस्त 2021 में शुरू करण जो जाइज़ो वरितो ऐं क़ौमी तालीमी पॉलिसी जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं वयूं। यादि रहे त तालीमी इदारा कोरोना सबबि नवंबर में बंद कया विया। दिसंबर जे आख़िरी हफ़्ते खां 10 जनवरी 2021 ताईं तालीमी इदारनि में सियारे जी मोकलुनि जो बि ऐलान कयो वियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।